चीनासी नवा खे आगाह कयूं। कराची खां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऑरेंज लाइन बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया बस मंसूबे सां शहरनि खे बहितरीन सफ़री सहूलतूं मिलंदियूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त इन सर्विस सां शहरनि खे बहितरीन सफ़र जूं सहूलतूं मिलंदियूं। ख़बर अवांखे ॾियूं पिया सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऑरेंज लाइन बस सर्विस जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। बस मंसूबे सां शहरनि खे बहितरीन सफ़री सहूलतूं मिलंदियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त तमामु जल्द कराची जे माण्हुनि खे वॾो मनसूबो ॾींदासीं। जी नासिरीन अवांखे ॿुधायूं पिया इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऑरेंज लाइन बस जे मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। इन ई हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहे। जी इमदाद।